कोटड़ी के साइट वारे इलाके बबर स्टॉप ते समाजी तंजीम अवामी ऑर्गेनाइज पारां अचो त सिंध जा वसीला बचाव जे सरे हेठ मच कचहरी कोठाई हुई। मच कचहरी में अवामी ऑर्गेनाइज जे अगवान सईद पंवर, असीर मक्सी ऐं रमज़ान पंवर सियासी समाजी मुख़्तलिफ़ तंजीमुनि जे अगवाननि कोटड़ी भरपासे जे रवासिन समेत सिंध जे नाले वारे रागिन सुगड़न फनकारनि ऐं शाइरनि शिरकत कई। मच कचहरी में फनकारनि क़ौमी गीत गाए माण्हुनि खे झुमरियूं हणण ते मजबूर करे छॾियो, जॾहिं त मज़ाहिया फनकार कादिर बख्श मिठू माण्हुनि खे खिलाए खिलाए खीरो करे छॾियो। इन मौक़े ते पीपल्स पार्टी जे अहम रुकन मास्टर न्याज़ खोसे ख़ासि महिमान तौर शिरकत कई। तक़रीब महिमाननि जो चवणु हो त मच कचहरी सिंध जी सकाफ़त आहे, उन्हनि खे पंहिंजी सकाफ़त ते नाज़ आहे। सभिनि खां पहिरें त अवामी आवाज़ खे जस थो ॾियां जिन अहिड़े प्रोग्राम ते माना अहिड़ो सिर हेठि मल्हाइनि पिया सिंध जा वसीला बचायो। ऐं तमामु शुक्रगुज़ार आहियां अवामी आवाज़ जो। टोपी अजरक ही असांजी शान आहे, ही सिंधी माण्हुनि जी शान आहे। टोपी अजरक असांजी सकाफ़त आहे, असां पंहिंजी सकाफ़त सां बेपनाह प्यार कयूं था। असां हिन ॾींहं ते पंहिंजो कल्चर जो माने ऑन द स्क्रीन आणींदा आहियूं दुनिया जे साम्हूं त हीअ असांजी सकाफ़त आहे ऐं असीं सभु हिकु ई वी आर यूनाइटेड इन। ऐं सभिनि दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त मच कचहरियूं वग़ैरह माने अहिड़े को बि प्रोग्राम रखनि ॾींहं ते जीअं असां पंहिंजे प्रोग्राम खे शो ऑफ करे सघूं। इहे तव्हां ॾिसो पिया ॿेटनि जे हवाले सां जेको वफ़ाक़ी हुकूमत जेको सो जेका पॉलिसी इख़्तियार करे वेठी आहे ऐं इन ते असांजी सॼी सिंध भरपूर सरापा एहतिजाज रहंदी आहे। ऐं हीअ ॾिसो था हीअ हिकिड़ी एहतिजाज बि आहे ऐं असांजी हिकिड़ी तहज़ीब बि आहे। असां पंहिंजी तहज़ीब खे उजागर करे रहिया आहियूं। तव्हां ॾिसो पिया हुन चयो त हू पंहिंजी सकाफ़त सां सदाईं अहिड़ी मोहबत जो इज़हार जारी रखंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।